अक़लियती मामलनि जे सूबाई वज़ीर ऐं रेन एमरजेंसी ज़िले जाम शोरो जे फोकल पर्सन ज्ञानचंद ईसराणी थाणो बोला खान जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। SS न्यूज़ जे रिपोर्टर राशिद नवाज़ मंगणहार मूजिब सूबाई वज़ीर तालका अस्पताल थाणो बोला खान, मेन बस स्टॉप, वेटनरी अस्पताल, शाही बाज़ार, मेमण मोहल्ला ऐं ॿियनि हंधनि जो दौरो कयो। सूबाई वज़ीर ज्ञानचंद ईसराणी तालका अस्पताल थाणो बोला खान जे OPD ऐं एमरजेंसी बिल्डिंग जो दौरो कयो ऐं तफ़सीली मालूमात वरिती। अस्पताल इंतज़ामिया खे माण्हुनि खे सहूलतूं ॾियण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। सूबाई वज़ीर ज्ञानचंद ईसराणी थाणो बोला खान शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि जो दौरो करे माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं। मुख़्तलिफ़ हंधनि ते बीठल पाणीअ खे नेकाल करण ऐं सफ़ाईअ जे लाइ इंतज़ामिया खे हिदायतूं जारी कयूं। हुननि चयो आहे त हितां जे सरहदीअ वारनि माण्हुनि पिणु मुतासिरनि जी मदद कई आहे। ज़िले इंतज़ामिया मुतासिरनि सां हर वक़्तु राब्ते में आहे ऐं पूरे ज़िले जी भरपूर नमूने निगरानी करे रहियो आहे। उन मौक़े ते AC अब्दुल कादिर इक़बालाणी, मुख़्तियारकार मुमताज़ टालपुर, TMO इल्ताफ़ हुसैन राहूपोठो ऐं ॿिया साणस गॾु हुआ। ड्रिगड़ी शहर वेझो ॿिनि धारदार वाक़िअनि में 2 ॼणा फ़ौत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर सईद नवीद शाह मूजिब ड्रिगड़ी वेझो कंगरो मोरी स्टॉप वटि ग़ुलाम मोहम्मद मंगणहार जे घर जी ओचितो छित किरण सबबि घर में वेठल 8 वरियनि जो मासूम अज़ान पुटु मोहम्मद हनीफ़ मंगणहार फ़ौत थी वियो, जॾहिं त 15 वरियनि जी इशा धीअ मोहम्मद हनीफ़, 13 सालनि जो फैज़ान वल्द मोहम्मद हनीफ़, कलसूम ज़ाल मोहम्मद हनीफ़, राणी ज़ाल ग़ुलाम मोहम्मद मंगणहार ऐं सभागी ज़ाल फैज़ मोहम्मद ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतीअ खे संदन वारस ऐं ॻोठ वारा फौरी तौर ते तालके अस्पताल ड्रिगड़ी खणी पहुता, जिते डॉक्टरनि मासूम ॿार अज़ान जे मौत जी तस्दीक़ कई। सख़्त ज़ख़्मी औरत कलसूम खे फौरी तौर ते तिबी इमदाद फ़राहम करण बैदि हैदराबाद रिफ़र कयो वियो। ॿिए तरफ़ ॻोठ सूफ़न शाह में घर जी छित किरण सबबि 75 वरियनि जी पीरसन औरत श्रीमती नवी ज़ाल वेलू कूली फ़ौत थी वई आहे। हैदराबाद में पहले बरसात खां पोइ केतिरा ई इलाइक़ा पाणी में बुॾल आहिनि ऐं केतिरा ई घर किरी पिया आहिनि, जॾहिं त बरसाती पाणी नेकाल करण जो गस न हुजण करे हेठाहीं वारनि इलाइक़नि में छॾण करे वधीक नुक़सान थी रहियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब हैदराबाद में लतीफ़ाबाद जा ॻोठ बरसात ऐं लतीफ़ाबाद जी छोड़ कयल गंदे पाणीअ में वेतर ॿुॾी विया। इंतज़ामिया मुतासिरनि जी वाहर न कई। हू पंहिंजी मदद पाण तहत ॻोठनि मां निकिरी बचावंद ऐं ॿियनि मथाहीं वारनि इलाइक़नि ते अची वेही रहिया आहिनि। लतीफ़ाबाद 10 नंबर भरसां ॻोठ, धनो पटेल ॻोठ, दड़ी मियाण, मेजर बाकर, नाहिचाणी मियाण, बच्चल लग़ारी, हाजी खान लग़ारी, निम माछी, पुनू माछी, उस्मान माछी ऐं ॿियनि ॻोठनि जा मुतासिर औरतुनि, ॿारनि ऐं चौपाए माल सां गॾु बचाबंद ते अची वेही रहिया आहिनि। उन ॾिस में मुतासिर ॻोठाणनि मीर मोहम्मद सोलंगी, सीताबाई, हाशिम सोलंगी, उस्मान ऐं ॿियनि ॿुधायो आहे त बरसात ऐं इंतज़ामिया असांजी तबाही करे छॾी आहे। लतीफ़ाबाद जो पाणी असांजे ॻोठनि में छॾियो पियो वञे, जंहिं करे असांजा रस्ता ॿुॾी विया आहिनि। मातलीअ में अल्लाह अकबर तहरीक तरफ़ां रिलीफ कैंप क़ाइमु कई वई। हज़ारे माण्हुनि में बिरयानी, परताल ऐं राशन तक़सीम कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिब उन मौक़े ते अॻवाननि हाफ़िज़ अनवर, शुएब सिंधी, हज़बुल्ला ऐं ॿियनि चयो आहे त असां इंसानियत जे नाते बिना कंहिं रंग नस्ल जे बरसात मुतासिरनि खे पंहिंजी ज़रूरत जूं शयूं पूरियूं करे ॾियण जी मुकमल कोशिश में आहियूं। हुननि चयो आहे त मौजूदा वक़्तु मातली तालको बरसात सबबि तमामु घणो मुतासिर थियो आहे, जंहिं सबबि रहवासी बुख ऐं बदहाली, बेरोज़गारी जो शिकार आहिनि, जिन जी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ कोशिश कई पई वञे। मातली तालके जे शहर गुलाब लग़ारी जे ॻोठ बच्चल सोलंगी में बरसात मुतासिरनि लाइ सोलंगी इतिहाद ज़िले बदीन तरफ़ां मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिब PPHI जे डॉक्टरनि मरीज़नि जो इलाज करे दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते ख़ुदा बख़्श सोलंगी, भुटो सोलंगी ऐं ॿियनि चयो आहे त असां सोलंगी बिरादरी जे चीफ सरदार नवाब मोहम्मद अहमद ख़ान जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं पंहिंजे टीम जे मेंबर मीर मोहम्मद सोलंगीअ खे हिदायतूं कंदे सिहत खाते जी टीम सां गॾु असांजे ॻोठ मोकिलियो। नवाबशाह में सेशन जज इक़बाल ख्वाजा बरसात मुतासिर इलाइक़नि जो ओचितो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। साणनि गॾु डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर, SSP अमीर सऊद मक्सी ऐं CMO अब्दुल रज़ाक शेख हुया। SS न्यूज़ जे रिपोर्टर मुशरफ भट्टी मूजिब सेशन जज ऐं ज़िले इंतज़ामिया शहर जे मेन रोड रस्तनि जो दौरो कयो ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसाती पाणीअ जी जल्द नेकाल करण ऐं अवाम खे रिलीफ ॾियण जूं हिदायतूं कयूं। सेशन जज खे ॿुधायो वियो त सकरंड रोड नए नाके तां मेन हॉल मां बरसाती पाणी जी नेकाली एयरपोर्ट रोड ॾांहुं कढी सिम नाले में छोड़ करायो पियो वञे। ॿिए तरफ़ बरसात मुतासिर पंहिंजे इलाइक़नि मां पाणी नेकाल न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि। दौलत कॉलोनीअ जे रहवासियुनि नवाबशाह प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कयो, जॾहिं त लाइन पार जे बरसात मुतासिरनि रेलवे लाइन ब्लॉक करे सख़्त एहतजाज कयो।
टंडो आदमलग यूसी मिठो खोसो जे बरसात मुतासिरनि ॿाहिरि न थियण ख़िलाफ़ हैदराबाद रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। एसएसयू जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिबि टंडे आदम तालके जे शाहूकार यूसी मिठो खोसो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे बेघर थियल बरसात मुतासिरनि सरकार पारां ॿाहिरि न थियण ख़िलाफ़ राहू शाख स्टॉप ते अॻूणे यूसी वाइस चेयरमैन अली मोहम्मद राहू जी अॻवाणी में धरणो हणी हैदराबाद रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुतासिरनि दाहियो आहे त 2 महीननि खां पवंदड़ बरसात में संदन सवें घर किरी मिटीअ जो ढेर थी चुका आहिनि। ॻोठनि में पाणी बीठल आहे, फसल तबाह थी विया। सवें मुतासिर औरतूं ऐं मासूम ॿारनि समेत रोड जे वाहन ऐं किनारे ते वेठल आहिनि। सिंध सरकार ऐं चूंडियल एवज़न का बि सार नाहे लधी। हुननि दाहियो आहे त इमदाद बि सियासी बुनियादनि ते ॾिनी पई वञे, को बि ॿुधण वारो नाहे। मटियारी भरिसां सेखाड़ बचाव बंद के बरसाती घारो भिकूं किरी पयूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर अहमद मूजिब सेखाड़ बचाव बंद जी सूरत हाल इंतहाई ख़राब थी वई। इख्तियारी नोटिस न वरितो। सिंधु दरिया जे बंदनि ते बरसाती घारा पवण जो सिलसिलो हलंदड़ आहे। रहवासी ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। रहवासियुनि जो चवणु आहे त सेखाड़ बचाव बंद ते 2 जायुनि तां सूरत हाल ख़राब आहे। आपाशी खाते जी मशीनरी न पहुती आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।